भरिसां ॿाराड़ी जे इलाइक़े में जिते हिकु तरफ़ पूरी दुनिया में जेको कोरोना वबा जो जेको असरु हले पियो, ॿी तरफ़ जेको आहे सो जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि हिन वक़्तु। उन हवाले सां न हिते फूड इंस्पेक्टर को पहुची सघियो आहे, न को फूड जे हवाले सां को इंतिज़ामिया पहुची सघी आहे। उन हवाले सां असां हिन महिल ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जो ज़मीनदार सां, त उनजो छा चवणु आहे इन जेको बारदाने जे हवाले सां। ॾाढा परेशान आहियूं। हिन महिल ताईं कोई बि सेंटर न खुली सघियो आहे ऐं तमामु परेशानी जी हालति में आहियूं। हारी तबिको ऐं मज़दूर तबिको जेको आहे उहे परेशान आहिनि ऐं हिन महिल ताईं कोई बि सेंटर न खुली सघियो आहे। असांखे को बारदानो मिलियो आहे। मौसम ॾिसो था केॾी तमामु हिकिड़ी ख़राबु मौसम लॻी पई आहे। हिन महिल असां अन्न जेको आहे सो ज़मीन ते रखूं पिया। कोई बि हिन महिल का गवर्नमेंट सरकार जेका सिंध सरकार कुझु बि अमल न कयो आहे ऐं ॾिसो था त कोरोना जी हिकिड़ी सख़्तु वॾी बीमारी लॻी पई आहे जेका वबा आहे, जेका ख़तमु थियण न आहे। हिन महिल हर माण्हू परेशानी में पंहिंजो वियो आहे। हिन महिल असां ही 12 महीने जो असां जेको अन्न आहे ही पेट पूजा जे कारण कंदा आहियूं ऐं पंहिंजी ज़मीनदारी जेको सिस्टम आहे इन में असां ॾाढा परेशान आहियूं। न को असांखे को बारदानो मिले थी करे थी, आख़िर काॾे वञूं था त हीअ जेको सेंटर खोलिया वञनि ऐं हीअ जेको आहे सो सेंटर खोलिया वञनि ऐं ग़रीबनि ताईं जेको आहे सो आख़िर अन्न कीअं पुॼंदो। खुलण खां पोइ को बि फूड जो जेको आहे को बि सेंटर न खुली सघियो आहे। उन खां अलावा जेको आहे कंहिंखे बि हारी खे कंहिंखे बि ज़मीनदार खे को बारदानो वग़ैरह न मिली सघियो आहे। उन जे करे जेको आहे हारी ऐं ज़मीनदार जेको बि तबिको आहे उहो परेशान आहे। उन जे करे को बि हुनखे जेके बि लोकल ख़रीदार आहिनि कणिक जा उहे कोई बि जेको आहे सही रेट बि कोन था ॾियनि पिया, न सही ख़रीदारी करे था सघनि पिया, न को असांखे को जेको आहे गवर्नमेंट जे तरफ़ां का बि जेको आहे बारदानो मिली सघियो आहे, न को असांखे जेको आहे सही ख़रीदार आहिनि वापारी उहे पंहिंजो मनपसंदि जेको बि रेट आहिनि उन हिसाब सां जेको आहे गवर्नमेंट न आहे त असांखे उहो पंहिंजी मर्ज़ी सां वठनि था पिया। इन जे करे हारी ज़मीनदार जेको बि तबिको आहे परेशान आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।